इते मूंखे हिकु ॿी अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। सेवण में आमरी वेझो कोच ऐं डाटसन में टकर थियण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। हादसे में दौलतपुर वासी एजाज़ ओठो थॾे ते ई दम ॾिनो, जॾहिं त फौती जो लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ज़ख़्मियुनि में वसीम, कादिर बख्श, फरहान अली, मोहम्मद बच्चल, अज़हर ऐं रियाज़ ओठो शामिल आहिनि। डाटसन सवार शादी तक़रीब बाद वापसि दौलतपुर वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। अफ़सोसनाक ख़बर वांखे ॾियूं पिया सेवण मां, जिते आमरी वेझो कोच ऐं डाटसन में टकर थियण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। हादसे में दौलतपुर वासी एजाज़ ओठो थॾे ते ई दम ॾिनो। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ज़ख़्मियुनि में वसीम, कादिर बख्श, फरहान अली, मोहम्मद बच्चल, अज़हर ऐं रियाज़ ओठो शामिल आहिनि। डाटसन सवार शादी तक़रीब बाद वापसि दौलतपुर वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। तफ़सील मालूम कंदासीं। सेवण मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलशेर बलोच खां। जी गुलशेर, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, आमरी वेझो अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे ऐं आमरी वेझो जेको आहे सो डाटसन जो साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार कोच सां टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे, जॾहिं त 6 जेके ॼाणी आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन्हनि खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ गाॾियुनि जे ज़रिए सेवण इस्पताल आंदो वियो आहे। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वई, जंहिंजे करे 2 ॼणनि खे जेको आहे सो ॻणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो आहे। जॾहिं त ॿुधायो पियो वञे त हे दौलतपुर वासी जेको फौती आहे एजाज़ नाले जेको आहे ओठे नाले सुञाणप थी आहे, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी आहिनि। हे दौलतपुर वासी सेवण मां शादीअ बैदि जेको आहे सो दौलतपुर वञी रहिया हुआ त आमरी वटि जेको आहे सो हादसो पेश आयो आहे ऐं हादसे बैदि जेको ड्राइवर आहे उहो कोच समेत फरार थी वियो आहे। अञा आख़िरी प्लान ताईं जेको आहे सो केस अञा ताईं दाख़िल न आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी गुलशेर अपडेट करण लाइ।